रियाज़ी क्लास 9 यूनिट 6 लेसन 6 एक्सरसाइज नंबर 6.1 मश्क छॾा हिकु पार्ट 3 आऊं आहियां मुंहिंजो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार पारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 6.1 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी छॾियोसीं। अॼु असां हिन सबक में ॿियो नंबर क्वेश्चन सॉल्व करण जी कोशिशि कयूं था। हाणे उहो असां वटि कीअं आहे, उहो आहे त when 25 added to a number the result is halved। हाणे हिते पियो चए त जॾहिं 25 खे हिकु नंबर में जोड़ कयो वियो ऐं उन जी रिज़ल्ट खे अधु कयो वियो, द आंसर इज़ 3 टाइम्स द ओरिजिनल नंबर। जेको जवाबु मिलियो उहो असलु के अदद जे 3 दफ़ा आहे। व्हाट इज़ द नंबर, त पोइ उहो नंबर कहिड़ो आहे। ॾिसो वारो हिते हाणे तव्हांखे हिन स्टेटमेंट खे सही तरीक़े सां सम्झणो पवंदो। हाणे 25 छा में जोड़ कयो वियो हिकु नंबर में, उहो नंबर कहिड़ो आहे असांखे का बि ख़बर कोन्हे का। त पोइ हाणे असां कीअं कंदासीं, त पोइ असां उहे बयान लिखण जी कोशिशि कंदासीं, पोइ उन में असां इक्वेशन जोड़ींदासीं न उन जे लाइ। त पोइ हाणे हिते थी वेंदो त लेट एक्स बी अ नंबर, छाकाणि त नंबर जी ख़बर कोन्हे त पोइ उहो नंबर कहिड़ो थी वियो, उहो असां वटि थी वियो एक्स। वरी हाणे छा पियो चए त वेन 25 एडेड टू अ नंबर, हाणे उन नंबर में वरी घणो जोड़ कयो वियो 25। त पोइ हिते लिखूं था त वेन 25 इज़ एडेड टू अ नंबर, त पोइ उहो नंबर घणो हुयो, उहो आहे एक्स। त पोइ हिते थी वेंदो एक्स प्लस 25। हाणे त अॻिते वरी इन शइ खे सम्झण जी कोशिशि कजो, ॾिसंदा हलिजो शयूं कीअं थियूं थियनि। द रिज़ल्ट इज़ हाफ्ड, हाणे इन जी रिज़ल्ट अधु कीअं थींदी। जॾहिं असांखे को नंबर मिलियल हुजे हा, उन में 25 जोड़ कयूं आहे। सपोज़ था कयूं अगरि एक्स जी जाइ ते असां वटि 3 हुजे हा, त 3 25 थियनि 28, पोइ उन खे अधु कयूं आहे, वरी 2 सां वंड कयो आहे। पर हाणे हिते असांखे नंबर कोन्हे, त पोइ हाणे इनखे असां अधु कीअं कंदासीं। हाणे हिते तवजो ॾियो, त पोइ हाणे मां हिते लिखी थो वञा पहिरियां द रिज़ल्ट इज़ हाफ्ड, द रिज़ल्ट इज़ हाफ्ड। तव्हां सम्झण जी कोशिशि कजो। हाणे इहो कीअं थींदो, इन जो मतिलबु इहो थियो त एक्स प्लस 25 डिवाइडेड बाय 2। ठीकु आहे ॿारो। हाणे अॻिते छा पियो चए, द आंसर इज़ 3 टाइम्स द ओरिजिनल नंबर। चए थो जॾहिं असां एक्स प्लस 25 खे ॿिनि सां जॾहिं असां छा कयो, वंड कयो या अधु कयो। ठीकु आहे ॿारो। हाणे अधु कीअं कबो आहे, कंहिं शइ जो लाज़मी आहे उन शइ जा 2 हिसा कबा आहिनि न, त उन जे करे। त पोइ जेको असांखे जवाबु मिले थो त 3 टाइम्स द ओरिजिनल नंबर, यानी जेको असांखे नंबर मिलियल आहे एक्स, उन जे 3 दफ़ा यानी 3x असांखे जवाबु मिलियो। द आंसर इज़ 3 टाइम्स द ओरिजिनल नंबर, मतिलबु त 3x। हाणे असांखे छा करिणो पवंदो, हाणे जेकी असांखे कंडीशन गिवन आहिनि उन मां असांखे इक्वेशन जोड़नी पवंदी। त पोइ मां हिते लिखां थो त अकॉर्डिंग टू गिवन कंडीशंस इक्वेशन विल बी। चए थो त ॾिनल कंडीशन जे मुताबिक़ इक्वेशन थींदी, उहा कहिड़ी थींदी। हाणे ॾिसो, हाणे हिते बि चए त असां छा पिया कयूं, हिकिड़ो नंबर आहे एक्स, उन में जॾहिं असां 25 जोड़ करे वरी उन जो अधु कयोसीं, त पोइ असांखे जवाबु छा मिलियो, असांखे जवाबु मिलियो 3x, ओरिजिनल अदद जे 3 दफ़ा। त पोइ हाणे असांखे छा करिणो आहे, त उहो अदद मालूम करिणो आहे, यानी असांखे एक्स मालूम करिणो आहे। ठीकु आहे वारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कयूं, हाणे हिन इक्वेशन खे कीअं हल कबो। हिते ही जेको 2 पियो आहे वंड में, इहो हिन साइड अची वेंदो, छा में थी वेंदो, इहो थी वेंदो ज़र्ब में। त पोइ हाणे इहो थी वेंदो त एक्स प्लस 25 इज़ इक्वल टू 2 इंटू 3x। अॻियो स्टेप थींदो त एक्स प्लस 25 इज़ इक्वल टू 6x। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कयूं, हीउ जेको एक्स पियो आहे इनखे खणी साॼे पासे ईंदासीं, त पोइ इहो माइनस जो थी वेंदो। त पोइ मां हिते लिखांसि थो त 25 इज़ इक्वल टू 6x माइनस x। त पोइ हाणे असांखे जवाबु मिलियो त 25 इज़ इक्वल टू 5x। ठीकु आहे ॿारो। हाणे असां हिते छा कंदासीं, एक्स सां जेको ही 5 ज़र्ब में पियो आहे हिन साइड ईंदो, त पोइ उहो वंड में अची वेंदो खाॿे पासे। त पोइ हाणे असां लिखंदासीं त 25 अपॉन 5 इज़ इक्वल टू x। हाणे 5 जी टेबल वेंदी, 1 5 5, हिते वई 5 दफ़ा, त असांखे हिते एक्स जो मुल्ह मिली वियो 5।
ठीक है बारो अड़े तरीके से यानी असांखे जेको वो अदद है वो केड़ो मिलियो वो असांखे मिलियो 5 त इते लिखंदासीं त द नंबर इज 5 ठीक है बारो अड़े तरीके से हाणे इहो छा थियो असांजो थी वियो आंसर ठीक है बारो ॾिसो बारो हाणे मां इहा ॻाल्हि तव्हांखे जेकॾहिं वेरीफाई करे ॾियां त हाणे ॾिसो त 25 कम ऐड कयो वियो उहो कंहिं नंबर में उहो नंबर असांखे मिलियो 5 ठीकु आहे वरी उन खे असां वंड कयोसीं यानी अधु कयोसीं यानी 2 सां असां इन खे वंड कयो त पोइ असांखे जवाबु छा मिलियो 3 टाइम ऑफ अ नंबर असां 5 मालूम करे वरितोसीं ॾिसो हाणे बिल्कुलु थी वियो हाणे ॾिसो 25 में जॾहिं 5 जोड़ कयोसीं थियो 30 खे जॾहिं 2 सां वंड कयोसीं छा जवाबु मिलंदो असांखे 15 हिते ॾिसो 53 15 मिली वियो अहिड़े तरीक़े सां जी हा बिल्कुलु असांजो आंसर सही आहे ठीकु आहे बारो अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि 3 नंबर क्वेश्चन आहे व्हेन अ नंबर इज एडेड टू 4 द रिजल्ट इज इक्वल टू सबट्रैक्टिंग 10 फ्रॉम 3 टाइम्स ऑफ इट व्हाट इज द नंबर हाणे तवजो ॾियो ठीकु आहे बारो हाणे व्हेन अ नंबर इज एडेड टू 4 हाणे नंबर कहिड़ो आहे असांखे का ख़बर कोन्हे त पोइ असां हिते लिखींदासीं लेट x be a number यानी वो जो नंबर है वो अदद है वो असां वटि आहे x त पोइ हाणे हिते छा पियो चए त वो जो 4 आहे असां उन नंबर में जोड़ था कयूं त पोइ इहो घणो थींदो त 4 is added to a number त पोइ इहो थी वियो त x + 4 एस ताईं ॻाल्हि सही आहे जी हा बिल्कुलु त पोइ चए थो त जेको असांखे जवाबु मिलंदो ठीकु आहे उहो घणे जे बराबरि हूंदो त जेको एक्स गिवन आहे उन जे 3 टाइम ऐं उन मां असांखे 10 वरी कट करणा पवंदा हाणे अचो असां हींअर इक्वेशन ठाहिण जी था कोशिशि कयूं हिते माना गिवन कंडीशन जे मुताबिक़ असांखे इक्वेशन छा मिलंदी उहा मिलंदी त ॾिसो x + 4 हाणे इहो असांखे गिवन नंबर आहे मिलियल इज़ इक्वल टू 3 टाइम्स ऑफ इट यानी 3x वो जो ओरिजिनल नंबर जो 3 टाइम थी वियो -10 वरी उन मां असां छा कंदासीं 10 कट कंदासीं हाणे हीअ असांजी इक्वेशन फॉर्म थी वई ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे असां हिन खे कीअं सॉल्व कंदासीं तवजो ॾियो हाणे हिते थींदो त 4 हीअ जॾहिं 10 हिन साइड अची वेंदो ठीकु आहे ॿारो त पोइ हीअ प्लस जो 10 थी वियो इज़ इक्वल टू हाणे 3x साॻियो पियो आहे हाणे x हिन साइड अची वेंदो साॼे पासे थींदो माइनस जो x त हिते थी वियो 14 यानी 14 इज़ इक्वल टू 3x - x हिते थी वियो 2x हाणे जेको 2 पियो आहे हिते इहो आहे ज़र्ब में हिन साइड ईंदो थी वेंदो वंड में हिते छा थींदो 14/2 इज़ इक्वल टू x त असांखे x जो मूल्य छा मिलियो असांखे मिलियो 7 यानी द नंबर इज़ 7 ये थियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो हींअर असां वटि चौथों नंबर क्वेश्चन आहे बिलाल इज़ 6 ईयर ओल्डर देन अली बिलाल अली खां 6 साल वॾो आहे 5 years फ्रॉम नाउ द सम ऑफ देयर एज विल बी 40 चए थो त अॼु खां 5 साल बाद में ॿिन्ही जे उमिरनि जो जोड़ घणो थींदो उहो थींदो 40 हाउ ओल्ड आर बोथ ऑफ देम उहे ॿई केतिरा वॾा आहिनि या उहे ॿई केतिरा पुराणा आहिनि मतिलबु त उन्हनि जी उन ॿिन्ही जी उमिरि केतिरी आहे ठीकु आहे ॿारो हाणे तवजो ॾियो मां स्टेटमेंट लिखां थो ऐं हिन सम खे सॉल्व करण जी कोशिशि थो कयां चए थो त बिलाल इज़ 6 ईयर ओल्डर देन अली अली खां बिलाल 6 साल वॾो आहे न त पोइ हाणे अली जी उमिरि केतिरी थी उहा ख़बर कोन्हे त मां लिखी थो वञा त एज ऑफ अली इज़ x अली जी उमिरि घणी आहे x बिलाल इज़ 6 ईयर ओल्डर देन अली त पोइ मां हिते लिखांसि थो एज ऑफ बिलाल इज़ x + 6 यानी बिलाल अली खां 6 साल वॾो थी वियो हिते ठीकु आहे इहा ॻाल्हि त क्लियर थी वई वरी चए थो त 5 years फ्रॉम नाउ हाणे हिते ॾिसिजो आफ्टर
5 years from now त पोइ छा थींदो त एज ऑफ अली घणी थींदी एज ऑफ अली विल बी x plus 5 द एज ऑफ बिलाल हाणे पोइ छा थींदो त एज ऑफ बिलाल विल बी x plus 6 plus 5 अहिड़े तरीक़े सां हाणे असांखे इक्वेशन हिन मां ठाहिणी पवंदी चए थो त सम ऑफ देयर एज विल बी 40 हाणे इन्हनि ॿिन्ही जे उमिरि जो जोड़ घणो थींदो 40 त पोइ हाणे मां हिननि मां इक्वेशन ठाहिण जी कोशिशि थो कयां हाणे 5 सालनि खां पोइ हिन जी उमिरि थी वई कंहिंजी अली जी x plus 5 ठीक है वारो हाणे इन में वरी कंहिंजी उमिरि मां जोड़ कंदुसि इन में मां जोड़ कंदुसि कंहिंजी उमिरि ॿिन्ही जी उमिरिनि जो जोड़ आहे न त पोइ बिलाल जी उमिरि जोड़ करे ईंदुसि उहा थींदी त x plus 6 plus 5 इहा थी वई बिलाल जी उमिरि इज़ इक्वल टू छाजे बराबरि थी वञी बीहे हाणे सम ऑफ देयर एज विल बी 40 40 जी हाणे इहा असांखे छा मिली वई असांखे इक्वेशन मिली वई अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिनखे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं हाणे हिते ॾिसो तवजो ॾियो x plus 5 plus x plus 6 plus 5 इज इक्वल टू 40 हाणे छा कंदासीं असां हिते हिन x ऐं हिन x खे जोड़ कंदासीं छा थींदो 2x प्लस 5 ऐं 5 10 10 ऐं 6 16 हिते थी वियो 16 इज इक्वल टू 40 यानी 40 त 2x इज इक्वल टू 40 माइनस 16 हाणे थींदो त 2x इज इक्वल टू जॾहिं 40 मां 16 विया बाक़ी छा बचो हिते बचंदो बाक़ी 24 24 त हाणे छा कंदासीं x जो मुल्ह खपे त हीउ जेको 2 पियो आहे असां हिन तरफ़ खणी ईंदासीं थी वेंदो वंड में त पोइ थियो त x इज इक्वल टू 24 अपॉन 2 2 जी टेबल में दीजिए बिल्कुलु हिते हिकु दफ़ा हिते घणा दफ़ा वई 12 दफ़ा त असांखे x जो मुल्ह छा मिलियो असांखे x जो मुल्ह मिलियो 12 यानी हिते असांखे कंहिंजी उमिरि मिली वई अली जी एज घणी थी 12 हिते लिखंदासीं त एज ऑफ अली इज 12 ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां ऐं एज ऑफ बिलाल विल बी एज ऑफ बिलाल इज x plus 6 त हिते लिखंदुसि मां त एज ऑफ बिलाल हाणे असां 12 में घणा जोड़ कयूं 6 त थींदो 18 ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां असांखे इन्हनि ॿिन्ही जूं उमिरियूं मिली वियूं ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाँ जेकॾहिं असां इंस्ट्रूमेंट जे हिसाब सां ॾिसूं चेक करे ॾिसूं बाक़ी ईअं थिए थो हाणे हिते ॾिसो अली जी उमिरि घणी आहे उहा आहे 12 ठीक आहे बिलाल जी उमिरि थी वई 18 5 सालनि खां पोइ हिन जी थी वई घणी हिन जी थी वई 12 प्लस 5 हिन में जोड़ कयासीं 5 हिन में त हीउ घणो थी वियो हिन जी उमिरि 5 सालनि खां पोइ थी वई 17 ऐं हिन जी उमिरि थी वई 23 जॾहिं असां 17 ऐं 23 खे जोड़ कयोसीं 40 जी हा बिल्कुलु असांजो सम बिल्कुलु सही आहे ठीक आहे बारो हाणे इहो थी वियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अलविदा।